Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. सिंध में बल्दियाती चूंडुनि लाइ तकबंदियुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो। सिंध में तकबंदियुनि जे हवाले सां इंतज़ामनि जी तयारी 14 जनवरी ताईं मुकमल कई वेंदी। शेड्यूल में चयो वियो आहे त कमेटी यूसीज़ ऐं वार्ड्स जी इब्तिदाई फ़हरिस्त 17 जनवरी खां 15 फ़रवरी ताईं तयारु कंदी। 16 जनवरी ते तकबंदियुनि बाबति शुरूआती फ़हरिस्त पधरी कई वेंदी। 17 फ़रवरी खां 4 मार्च ताईं तकबंदियुनि ख़िलाफ़ एतिराज़ जमा कराए सघिबा। 21 मार्च ताईं उहे एतिराज़ उकलाया वेंदा। सिंध में यूसीज़ वार्ड्स जूं हतमी तकबंदियूं 24 मार्च ते जारी करण जो ऐलान। ही वफ़ाक़ी राजधानी न पर इलीट कल्चर आहे। हिते कानून जी हुक्मरानी नाहे, वॾनि माण्हुनि जी हर शइ रेगुलराइज़ थी वञे थी। हाणे कंहिं बि ग़रीब जी जुगी रहण न ॾींदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट में नेशनल पार्क में डिफेंस कॉम्प्लेक्स जी भित अॾण बाबति केस में सेक्रेटरी दिफ़ा खे ज़ाती तौरु तलब कयो वियो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनुल्लाह चयो त आइनी ज़िम्मेवारी पूरी न कंदड़ ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई छो न थी। हर भेरे कानून तोड़े शहीदनि जी तज़हीक कई वेंदी आहे। जेको बि इहो सभु कुझु करे थो उन जो कोर्ट मार्शल थींदो। कॉम्प्लेक्स अंदरि थींदड़ कानून जी भञकड़ी केरु रोकींदो? दिफ़ाई वज़ारत जे नुमाइंदे चयो त फ़ौज कॉम्प्लेक्स लाइ ज़मीन ख़रीद कई आहे। चीफ जस्टिस कावड़ जो इज़हार कंदे चयो त हीउ फ़ौज जो न पर अवाम जो पैसो आहे ऐं रियासत ज़मीन अलॉट कई हुई। वफ़ाक़ी सरकार ऐं सेक्रेटरी दिफ़ा खे हिदायत करियूं था त ज़िम्मेवारनि जो पतो लॻाए अदालत खे आगाह कयो वञे। घरू सेक्रेटरी ऐं CDA चेयरमैन खे 11 जनवरी ते हल्फ़ी बयान सूदो पेश थियण जो हुकुम। कराची में केतिरियूं ई इमारतूं ग़ैर क़ानूनी तौरु तामीर कयूं वयूं पर केर बि पुछण वारो नाहे। ही इबादत गाहूं न पर अकामत गाहूं आहिनि। कराची में तारिक रोड ते मदीना मस्जिद जी जाइ ते हिकु हफ़्ते में पार्क बहाल करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो त अदालत हुकुम ॾे त मस्जिद जी ग़ैर क़ानूनी अदावत ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो त तव्हांखे ॾिसी हैरत थी थिए। ही तव्हांजो कमु आहे पर असांजे हुकुम जो इंतज़ारु करियो था। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां 7 जनवरी ते हल्फ़नामे केस में राना शमीम ते फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त हाणे राना शमीम खे बि ख़बर पइजी वई त हीउ मामिलो केतिरो हसास आहे। पाकिस्तान बार काउंसिल जे चेयरमैन इस्तदा कई त हल्फ़ी बयान में जिन जा नाला आया आहिनि उन्हनि खां बि हल्फ़ी बयान वरितो वञे। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनुल्लाह चयो त हिन मामले जो साकिब निसार सां को बि वास्तो नाहे। मियां साकिब निसार सां जेको करिणो अथव वञी करियो। ही कार्रवाई अदालत जे जजिस खे शकी बणाइण ते कई वई। अदालत ॿाहिरां सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे राना शमीम चयो त हल्फ़नामो रिकॉर्ड कराइण वक़्तु हू अकेलो हो। नगर पार्कर जी अदालत कारूंझर जी कटाई रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। कारूंझर जा पत्थर कटींदड़ ॿिनि कंपनीज़ कोहिनूर ऐं FWO खे फौरी कमु बंदि कराइण जो हुकुम। अदालत जो चवणु आहे त पत्थर कटींदड़ मशीनरी ट्रक्स ऐं ट्रॉलर फौरी तौरु हटाया वञनि। SSP थरपारकर रेंजर्स ऐं इंतिज़ामिया खे बि अदालती हुकुम ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत। DC थरपारकर ऐं मुख़्तलिफ़ खातनि खां रिपोर्ट तोड़े दस्तावेज़ तलब कया पिया। अदालत कारूंझर ते कटाई कंदड़ कंपनीज़ खे शोकॉज़ जारी कंदे 6 जनवरी ते जवाब तलब करे वरितो। ख़बर नाहे PCHS वारा कीअं ज़मीन अलॉट कनि पिया। PCHS में वॾी गड़बड़ आहे। जेके माण्हू संदन खीसा गरम कनि था उन्हनि खे ज़मीनूं अलॉट थींदियूं आहिनि। PCHS जे चेयरमैन ऐं सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ FIRs थींदियूं। सुप्रीम कोर्ट जा हिल पार्क जी ज़मीन ते हद दख़लनि बाबति केस ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। अदालत चयो त हिल पार्क जी ज़मीन ते 13 घर हिकु मस्जिद तामीर कई वई। 13 घरनि मां रुगो 4 घर ड्राथा विया आहिनि। ॿुधायो वञे त अदालती हुकुम ते अमल छो नाहे थियो। कमिश्नर कराची ऐं KMC खां 4 जनवरी ताईं रिपोर्ट तलब।
कराची जे फ़ैरोज़ाबाद थाने ते नस्ला टावर प्लान जी मंजूरी ॾींदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते SPCA ऐं सिंधी मुस्लिम हाउसिंग कोऑपरेटिव सोसाइटी ख़िलाफ़ केस दाख़िल थियो। पुलिस जो चवणु आहे त सील थियल FIR सुप्रीम कोर्ट में पेश कई वेंदी। केस में बिल्डिंग अथॉरिटी जे कंहिं बि ऑफिसर खे नामज़द न कयो वियो आहे। प्लान जी मंजूरी वक़्तु मुक़ररु ऑफिसर्स जो पतो लॻाइण बाद जवाबदार नामज़द कया वेंदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां गढ़ी खुदाबख्श में शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो शहीद सूदो ॿियनि जी मज़ारनि ते गुल रखी दुआ घुरी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी गढ़ी खुदाबख्श आमद जे मौक़े ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम किया विया। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खानपुर महर पहुची विया। कोरोना वैक्सीन लगल नाहे त सरकारी अस्पतालुनि में इलाज भी न थींदो। DG सेहत सिंध जे समूरनि DHOs ऐं MS खे लेटर जारी। लेटर में DG हेल्थ हिदायत कई आहे त मुकमल वैक्सीन बिना मरीज़ या उन सां गॾु आयल माण्हू खे अस्पताल में दाख़िल थियणु न ॾिनो वञे। शिकारपुर में नौजवान मोहम्मद अली लोहर पुरानी तकरार तां क़त्ल। मोटरसाइकिल सवार हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी फरार थी विया। इतला मिलण बावजूद पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ हरकत में न आई। मिर्ज़ापुर भरिसां कचे जे इलाइक़े में घर ॿाहिरां बीठल ॻोठाणो क़त्ल। अणॼातल हथियारबंद 40 वरहनि जे रसूल बख़्श जोड़िजो खे गोलियुनि जो खाज बणाए फरार। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि वाक़ियो जोड़े जा बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणी तकरार तां पेश आयो। मुतासिर धुर तरफ़ां केस दाख़िल कराइण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। हैदराबाद रीजन में अटो वधीक महांगो थियण ऐं अटे जी खोट जो ख़दशो। खुराक खाते जे मुलाज़िमनि एहतिजाज तौरु फ्लोर मिल्स ऐं अटे चकिन खे सरकारी कणक जी फरहामी बंदि करे छॾी। CBA वर्कर्स यूनियन जे सॾ ते खुराक खाते जे मुलाज़िमनि जो DDF ऐं DFC ख़िलाफ़ एहतिजाज। मुलाज़िमनि जो चवणु आहे त फ्लोर मिल्स मालिकनि जी चुर्च ते कुझु अमलदारनि खे बदिली कयो वियो। मुलाज़िमनि खे क्वार्टर्स ख़ाली करण जा नोटिस बि उमाणिया विया। आला अमलदारनि हक़ घुरिया त मातहत मुलाज़िमनि खे बिना जवाज़ तंग कयो पियो वञे। मुलाज़िमनि तरफ़ां जाइज़ मुतालबनि ते फ़ौरी अमल ऐं जाइज़ मसइला हल करण जो मुतालबो। छाछरो में सेहत खाते जे इख्तियारनि जो कारनामो। थरपारकर ज़िले में फौत थियल डॉक्टर खे बि मुअत्तल थियल डॉक्टर्स जी लिस्ट में शामिल करे छॾियो। ॻोठ सोभे जो तर्जी डिस्पेंसरी जो डॉक्टर ताहिर आलमाणी 2 साल अॻु फौत थी वियो हो। सेहत खाते जे इख्तियारनि ग़ैर हाज़िरी ते मुअत्तल थियल डॉक्टर्स जी फ़हरिस्त में मरहूम डॉक्टर ताहिर आलमाणी खे बि शामिल कयो। एमने अबरार शाह ऐं शाहिद इकराम शहीद अज़ीज़ मेमण क़त्ल केस में नौशर फ़िरोज़ी अदालत में जवाब जमा कराए छॾियो। अबरार शाह ऐं शाहिद मलिक पंहिंजे जवाब में इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त अज़ीज़ मेमण क़त्ल केस में संदन मुलविस हुजण जा के बि सबूत न मिलिया आहिनि। GIT बि खेनि जवाबदार तौरु नामज़द न कयो आहे। ॿुधणी दौरान शहीद अज़ीज़ मेमण जे भाउ हफ़ीज़ुर रहमान मेमण चयो त जवाबदार केस खे ईंघाइण जी कोशिशि कनि पिया। सबूत हुजण जे बावजूदि संदन ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे। अदालत जवाबदारनि जी ज़मानत दरख़्वास्त ते ॿुधणी 4 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी।